तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत पुलिस ऑपरेशन करे मुर्तज़ा भुट्टो जिया मूंखे घर में क़त्ल करण जो मंसूबो ठाहियो आहे। ज़मान पार्क मां वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त ज़मान पार्क ते ईअं हमिलो कयो वियो ॼण को दहशतगर्द लिकियल हुजे। हंधि हंधि नाका हया विया, कारकुननि खे रैलीअ खां अलॻि कयो वियो। असांजे कारकुननि खे पकड़ियो पियो वञे। जुडिशियल कॉम्प्लेक्स में गिरफ़्तारीअ लाइ ज़हनी तौर तयार थी वियो हुअसि। हिन चयो त मूंखे पाण पुलिस वटां ॼाण मिली त उते अणॼातल माण्हू मौजूदु हुआ जिन खे CTD जी वर्दी पातल हुई। उन्हनि जो प्लान मुर्तज़ा भुट्टो जिया मूंखे क़त्ल करणु हो। IG उन में मुलविस हो। उन्हनि जो हिकु ॿियो प्लान बि आहे जेको IG पंजाब, IG KPK ऐं हैंडलर्स गॾिजी ठाहियो आहे। हिन चयो त थी सघे थो इहे ज़मान पार्क में ॿीहर ऑपरेशन कनि जंहिं जे नतीजे में कुझु पुलिस वारा मारिजी वेंदा। इन हमले जे जवाब में पुलिस तरफ़ां फायरिंग थींदी ऐं मॉडल टाउन सान्हे जिया असांजे माण्हुनि जो रतु वहायो वेंदो। पुलिस वारा पोइ मुंहिंजे घर ताईं पहुचंदा ऐं मूंखे मुर्तज़ा भुट्टो जिया क़त्ल कयो वेंदो।